थरपारकर से ताल्लुक़ रखंदड़ 7वीं क्लास के शागिर्द पीयूष कुमार अंदाणी पीरियाडिक टेबल लिखण में वर्ल्ड रिकॉर्ड कायम करने जूं तैयारियों मुकम्मल करे वरितियूं आहिनि। मिठी के प्रोग्रेसिव पब्लिक हाई स्कूल से ताल्लुक़ रखंदड़ पीयूष कुमार पीरियाडिक टेबल 1 मिनट 10 सेकंड में लिखे तो। उन्हीं खां पीरियाडिक टेबल जा 118 एलिमेंट्स लिखण जो वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया की शागिर्दानी 1 मिनट 42 सेकंड में ठाही वर्ल्ड रिकॉर्ड। मुझो नालो पीयूष है ऐं आउं सुनील जो पुट आहियां ऐं मूं जेको वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ियो है पीरियोडिक टेबल जो वो 1 मिनट 42 सेकंड जो जेको मूं 1 मिनट 10 सेकंड में तोड़ियो आहे। ऐं वर्ल्ड रिकॉर्ड जेको मूंखे ट्रेन कयो त जंहिं मूंखे सपोर्ट कयो मोटिवेशन ॾिनी उहो मुंहिंजो टीचर आहे इंडियन गर्ल 1 मिनट 42 सेकंड में तोड़े हुई रिकॉर्ड। पीयूष कुमार के उस्ताद जो चवण है तो पीयूष तमाम ज़हीन शागिर्द है जैं पंहिंजी मेहनत से यो वर्ल्ड रिकॉर्ड कायम करने की कोशिश कई है। प्रोग्रेस पब्लिक स्कूल में साइंस टीचर तौर कम कंदो आहियां एंड पीयूष असांजो स्टूडेंट है एंड मेहनती स्टूडेंट है, तमाम घणो मेहनती स्टूडेंट है, ॾींहुं राति मेहनत कंदो है तमाम घणी। एंड पीरियोडिक टेबल के अंदर जो प्रीवियस रिकॉर्ड हुयो वो रिकॉर्ड पीयूष 1 मिनट 10 सेकंड के अंदर इन रिकॉर्ड के तोड़ियो है। असां गवर्नमेंट का यो अर्ज़ कंदासीं त वो इन्हनि अहिड़नि स्टूडेंट्स के अॻिते आणनि ऐं उन्हनि खे अहिड़ी क़िस्म जा मौक़ा फ़राहम कनि जीअं हू वधि खां वधि अॻिते अची सघनि ऐं पंहिंजे मुल्क जो पंहिंजे ख़ानदान जो पंहिंजे उस्तादनि जो हर कंहिंजो नालो रोशन कंदा रहनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पीयूष जहिड़े शागिर्दनि जी हुकूमत सरपरस्ती करे त जीअं उहे मुल्क जो नालो रोशन करे सघनि।